अॼु फीडर स्कूल गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल ओसी मीर फ़तेह खान में सब्जेक्ट टीचर मनोज कुमार पारां इहे सुर आवाज़ सां ठहींदड़ ॿिनि पदनि वारनि लफ़्ज़नि ऐं जुमिलनि ते सबक़ु हलायो वियो। सब्जेक्ट टीचर मनोज कुमार पारां शागिर्दनि खे प्रिंट कॉन्सेप्ट जे बारे में ॿुधाइण खां पोइ शागिर्दनि खे ॿुधायो त अॼु असां ई जे सुर आवाज़ सां ठहींदड़ ॿिनि पदनि वारा लफ़्ज़ सिखंदासीं ऐं जुमिलनि में इस्तेमालु कंदासीं। सब्जेक्ट टीचर मनोज कुमार शागिर्दनि खे ई जी आवाज़ सां लफ़्ज़ ठाराए पढ़ाया। सब्जेक्ट टीचर मनोज कुमार शागिर्दनि खे उथ वेह वारी रांदि कराईंदे शागिर्दनि खे ॿुधायो त मां तव्हांखे हिकु फ्लैश कार्ड ॾेखारींदसि। इहो ई आवाज़ सां ॿिनि पदनि वारो लफ़्ज़ हुजे त तव्हांखे उथी बीही पढ़णो आहे। सब्जेक्ट टीचर मनोज कुमार ई जे सुर आवाज़ सां ठहींदड़ ॿिनि पदनि वारा लफ़्ज़ ॿिनि पदनि में टोड़े कागज़ ते लिखी नवां ठहींदड़ लफ़्ज़ जोड़े रवानीअ सां ॿारनि खे पढ़ायो। इन्हीअ खां पोइ सब्जेक्ट टीचर मनोज कुमार कार्ड ते ई सां ठहींदड़ ॿिनि पदनि वारनि लफ़्ज़नि सां ठहींदड़ जुमिला लिखी ॿारनि खे तेज़ी सां पढ़ायो ऐं इन्ही सां गॾोगॾु बसरी लफ़्ज़नि जे बारे में पिणु आगाही ॾिनी। सब्जेक्ट टीचर मनोज कुमार शागिर्दनि खे पूरो दम ऐं सवालिया निशानीअ जे बारे में पिणु ॼाण ॾिनी। आख़िर में सब्जेक्ट टीचर मनोज कुमार शागिर्दनि खे चयो त घर में दर्सी किताब या रिसालो खणी उन मां ई सुर आवाज़ सां ठहींदड़ ॿिनि पदनि वारा लफ़्ज़ ॻोल्हे पंहिंजे घर वारनि खे पढ़ी ॿुधाईंदा।